हिन सवाल जे अंदरि पाण खे ही जेका अणबराबरी मिलियल आहे त y 5 खां वॾो आहे, इहा नंबर लाइन ते ॾेखारणी आहे ऐं इन खां अलावा कोऑर्डिनेट प्लेन ते बि ॾेखारणी आहे। सो जेकॾहिं ही असां वटि नंबर लाइन आहे ऐं नंबर लाइन जे अंदरि पाण खे नंबर ज़ाहिर करणा हूंदा आहिनि, सो हिते पाण वठूं था ॿुड़ी या ज़ीरो, ऐं ॿुड़ी खां जेकॾहिं असां खॿे पासे वेंदासीं त नेगेटिव नंबर, ऐं y खे असां ॾिसूं था त उहो 5 खां वॾो आहे, सो असां अॻिते वेंदासीं ऐं ही असां 5 नंबर ॾिना आहिनि। सो 1 2 3 4 5। सो अॻिते बि वेंदासीं त पाण 6 7 8 केतिरा बि अची सघनि था। पाण खे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी आहे त जेको y आहे उहो 5 खां वॾो आहे, यानी 0 खां वठी 5 ताईं अगरि असां नंबर लाइन खे ॾिसूं त एसि ताईं y मौजूदु न हूंदो, छाकाणि त जेकी अणबराबरी आहे उहा ॿुधाए थी त y 5 खां वॾो आहे। सो 5 खां वॾो हुजे पोइ 5.1 थी सघे थो, 5 ॾाही 1 थी सघे थो, 5 ॾाही 2 थी सघे थो या 6 थी सघे थो। उन खां अॻिते पाण सॼे पासे केतिरो बि वञूं y जो वैल्यू ई हूंदो, छाकाणि त y आहे ई 5 खां वॾो। सो 5 खां वॾो आहे, मथी लिमिट त आहे कोन, उहा इंफिनिटी आहे। सो नंढी लिमिट या हेठि लिमिट जेकी आहे उहा हिनजी इहा आहे त उहो 5 खां वॾो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां हिते कोऑर्डिनेट प्लेन ठाहियां, हीअ असांजी y एक्सिस आहे, यानी हिन नंबर ते, हिन लाइन ते या हिन कतार ते या हिन लकीर ते पाण y जा नंबर ज़ाहिर कंदा आहियूं ऐं हिन लकीर ते पाण x जा नंबर ज़ाहिर कंदा आहियूं। सो हिन में विच ते जेको हूंदो आहे उहो 0 हूंदा आहिनि, ॿई x बि y बि, ऐं अॻिते पाण वेंदा वेंदासीं त हिते आहे फर्ज़ कयो y, ऐं y खां मथे 6 7 8 केतिरा बि नंबर थी सघनि था। सो अगरि असां पंहिंजी अणबराबरी खे ॾिसूं त उहा ॿुधाए थी त y 5 खां वॾो आहे, यानी इन जो मतिलबु त y एक्सिस ते या y वारी लकीर ते 5 ताईं असां वटि y कोन्हे, छो त y 5 खां वॾो आहे। सो ही जेकी y एक्सिस वारी लकीर आहे, हिन ते पाण ही एक्सिस वारी लकीर कढी छॾी आहे, ऐं इन खां मथे जेको बि एरिया आहे इन में y एग्ज़िस्ट करे थो, इन में y मौजूदु आहे। y जो वैल्यू इन में थी सघे थो, बाक़ी इन खां हेठि y जो वैल्यू नथो थी सघे। सो कोऑर्डिनेट प्लेन में y जो वैल्यू या y जी अणबराबरी कीअं ज़ाहिर कबी आहे, नंबर लाइन ते कीअं ज़ाहिर कबी आहे, पाण ॿई सिखी चुका आहियूं। सो आई थिंक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।